सॼे मुल्क में क़ौमी सूबाई असम्बली चे 21 तकन ते सिम इलेक्शन लाइ पोलिंग जारी। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी ख़ाली कयल सीट NX96 समेत क़ौमी असम्बली जी 5 सीटन, पंजाब असम्बली चे 12, खैबर पख्तूनख्वा ऐं बलूचिस्तान असम्बली चे ॿिनि सीटन ते सुबुह 8 वॻे खां पोलिंग जारी, जेका शाम 5 वॻे ताईं जारी रहंदी। NX96 कंबर शिदात कोट ते नंढी चूंड लाइ 303 पोलिंग स्टेशन्स क़ाइम। 4,23,781 वोटर्स पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल करे रहिया आहिनि। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त। पंजाब में नंढी चूंड दौरान कलम 144 लागू। IG पंजाब पारां हथियारनि जी नुमाइश, हवाई फायरिंग ऐं झेड़ा कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई जूं हिदायतूं। पाकिस्तान टेलीकम्युनिकेशन अथॉरिटी पारां पंजाब ऐं बलूचिस्तान जे कुझु ज़िलनि में मोबाइल फ़ोन ऐं इंटरनेट सर्विस बंदि। फ़लस्तीनी जी नस्ल कुशी कंदड़ इसराइल लाइ अमेरिकी इमदाद। अमेरिकी ऐवान में $26 अरब जे हंगामी इमदाद जो बिल मंज़ूर। अमेरिकी इमदाद में $14 अरब जी फ़ौजी इमदाद बि शामिल। बिल अमेरिकी सेनेट खे माण्हू वेंदो। 6 महीननि खां जारी इसराइली हमलनि में 34,000 खां वधीक फ़लस्तीनी शहीद थी चुका। तल अवीव में हज़ारे इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू ख़िलाफ़ रोडनि ते निकिरी आया। मुज़ाहिरीन खेसि बिना ते हटाइण ऐं चूंडूं कराइण जो मुतालबो कयो। इसराइली फ़ौज जे फ़लस्तीन जे ओलह पार इलाइक़े में बमबारी, वधीक 10 फ़लस्तीनी शहीद। इसराइल जे हमलनि में शहीदनि जो अंग 34,000 खां वधी वियो। DI खान में हथियारबंदनि जी फायरिंग, 2 कस्टम एहलकार शहीद, 4 ज़ख़्मी, DHK अस्पताल मुंतकिल। DSP हाफ़िज़ अदनान जो चवणु आहे त कस्टम एहलकारनि ते फायरिंग जो वाक़ियो यारक टोल प्लाज़ा वेझो पेश आयो। 3 ॾींहं अॻु दारबन रोड ते कस्टम इंटेलिजेंस जी गाॾी खणण ॼातल माण्हू निशानो बणायो, जंहिंमें इंस्पेक्टर समेत 5 कस्टम एहलकार शहीद थिया हुआ। कराची जे पुराणे गोलीमार गैंग पार ऐं मंशियात फ़रोशन ख़िलाफ़ कार्रवाई। DIG असद रज़ा जो चवणु आहे त शदीद फायरिंग जे ॾेबड़ दौरान 6 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे। गिरफ़्तार थियलनि में अब्दुल सलाम, इरफान, आमिर, बाबर, शुएब ऐं अवेद शामिल आहिनि। मदईजी जे ॾखण लिंक रोड ते वारे किनाल वेझो मुबैना मुक़ाबलो, बलूहारी मारिजी विया। SSP इरफान समी जो चवणु आहे त मारिजिबलनि जी सुञाणप नाहे थी सघी, मड़े अस्पताल मुंतकिल कया विया। कार खे रोकण जी कोशिश कई, न बीहण ते मुक़ाबलो थियो। ऐं कराची जे इलाइक़े गुलिस्तान ऐं जोहर ब्लॉक 2 वेझो हथियारबंदनि जी फायरिंग, हिकु ॼणो मारिजी वियो, सुञाणप न थी सघी, लाश अस्पताल मुंतकिल।